मेहड़ बरसात शाहपंज थाणे जे हथ ॻोठ संधू लाखेर में 1.5 महीनो अॻु ज़रे ज़मीन ऐं पाणी जे वाॾे तां चाचे ऐं सोटनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान लियाक़त लाखेर लाड़कनि जे अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान जे वाटसन भाइरनि अमड़ भेनरुनि ऐं ज़ाल ऐं ॿियनि वाटसन नौजवान जो लाश शाहपंज थाणे अॻियां रखी टायरनि खे बाहियूं ॾेई कचे ॾांहुं वेंदड़ रोड बंदि करे छॾियो। धड़े में शामिल औरतूं ॿारड़ा ऐं वारिस क़ातिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं शाहपंज SHO मजिद बिरोहीअ ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा रहिया। धरणे में शामिल फ़ौती नौजवान जे भाउ माशूक लाखेर, तारिक लाखेर, शौकत अमड़, मसमात हाजरा घरवारी पोपरी भेण हसीना लाखेर रोईंदे दाहींदे चयो त 1.5 महीनो अॻु ज़ालिम चाचे फ़क़ीर मोहम्मद लाखेर उन जे पुटनि अलहदाद, मुहर्रम, आबिद, नवाब लाखेर ऐं ॿियनि जवाबदारनि बाअसर तारिक लाखेर जे चुर्च ते बेगुनाह सां मथां हमिलो करे 3 भाइरनि खे ज़ख़्मी कयो हो, जिन मां हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। जॾहिं त शाहपंज पुलिस क़ातिल जवाबदारनि मथां न केस दाख़िल करे थी ऐं न ई वरी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे रही आहे। हुन चयो त पुलिस जवाबदारनि जी वगार वहंदे फ़ौती नौजवान जे वालिद मंज़ूर लाखेर ऐं उन जे भाउ खे बि गिरफ़्तार करे छॾियो आहे। हुननि चयो त बाअसर जवाबदार असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे असांखे ॻोठ मां लॾाइणु चाहिनि था। हुन मुतालबो कयो त असांजे फ़ौती नौजवान जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।